मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कर लें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ाल अल्लाहु तआला इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्ह वरअयतन्नास यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फ़सब्बिह बिहम्दि रब्बिक वस्तग़फ़िर इन्नहु कान तव्वाबा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका ग़रीबुन औ आबिरुस सबील। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मया मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तमाई असांखे मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। तमामु सारी इबादत जी तौफ़ीक़ जेकी मिलंदी आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ां मिलंदी आहे। ऐं अहिड़ी तरह गुनाहनि खां बचाइण वारी ज़ात बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। मोमिन जी अलामत हूंदी आहे त मोमिन नेकी करण खां बाद में उनखे ख़ुशी महसूस थींदी आहे, उनखे राहत महसूस थींदी आहे, उनखे तसल्ली महसूस थींदी आहे। नेकी करण खां बाद में, नमाज़ पढ़ण खां बाद में, ज़िक्र करण खां बाद में, तिलावत करण खां बाद में, क़ुरान पढ़ण खां बाद में, रोज़े रखण खां बाद में मोमिन जी हिकु निशानी आहे त उहो नेकी करण खां बाद में ख़ुशि थी वेंदो आहे, उनखे राहत पहुचंदी आहे। अहिड़ी तरह गुनाहगार बंदे जी हिकु अलामत हूंदी आहे, फ़ासिक़ माण्हू जी हिकु अलामत हूंदी आहे त उहो नेकी करण खां बाद में उनखे तसल्ली महसूस नाहे थींदी, उनखे सुकून जेको आहे महसूस नाहे थींदो। नेकी करण खां बाद में राहत उनखे महसूस नाहे थींदी। त हे हिकु फ़ासिक़ ऐं फ़ाजिर माण्हू जी ज़िंदगी हूंदी आहे ऐं मोमिन जी ज़िंदगी इन खां मुख़्तलिफ़ आहे। ऐसे हले पियो रिकॉर्डिंग ते हले तो स्टार्ट कयोसि। अच्छा, क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला फ़रमायो इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्ह वरअयतन्नास यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा फ़सब्बिह बिहम्दि रब्बिक वस्तग़फ़िर इन्नहु कान तव्वाबा। अच्छा, हे आयत उन टाइम अल्लाह ताला नाज़िल अता फ़रमाई जंहिं टाइम इस्लाम जी ताक़त थी वई ऐं मुसलमान जेको आहे ताक़त में अची विया ऐं तमामु घणा काफ़र इस्लाम जे तरफ़ माइल थिया ऐं टोलनि जा टोला गैर मुसलमान थींदा विया। उन टाइम हे अल्लाह ताला आयतूं नाज़िल अता फ़रमायूं। यानी हिन आयतुनि जे अंदरि मुसलमाननि खे वॾी तसल्ली मिलियल आहे, मुसलमाननि जे लाइ वॾी ख़ुशी आहे ऐं ख़ुशी जो मौक़ो बि आहे जो अल्लाह ताला हीअं फ़रमायो इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्ह, जॾहिं आई तव्हांजे तरफ़ अल्लाह ताला जी मदद, अल्लाह ताला जी नुसरत, पोइ तव्हां इंसान ॾिसंदव वल फ़त्ह, फ़तह खे तव्हां ॾिसंदव। अल्लाह जी मदद खां बग़ैर तव्हां फ़तह खे नथा ॾिसी सघो, अल्लाह जी मदद खां बग़ैर तव्हां फलाहियत खे नथा ॾिसी सघो। अल्लाह जी मदद जेकी आहे शर्त आहे। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्ह, जॾहिं अल्लाह ताला जी मदद आई पोइ तव्हां मुसलमान फ़तह करे ॾेखारी। पोइ अल्लाह ताला फ़रमायो वरअयतन्नास यदख़ुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा, तव्हां मुसलमान ॾिसंदव त तमामु घणा काफ़र, तमामु घणा गैर मुस्लिम इस्लाम जे अंदरि दाख़िल थियनि था। फ़तह मके ते इहो मंज़र जेको असां ॾिठो
जंहिं टाइम मक्का जी सरज़मीन जी हुकूमत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंट्रोल में अची वई, मुसलमाननि जे कंट्रोल में अची वई, कंहिं काफ़र जो बाक़ी हुकुम उते हलणु न थियो, त उन टाइम अल्लाह ताला हे आयतूं फरमायूं वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। तव्हां ॾिसंदव तमामु घणा माण्हू, तमामु घणा काफ़र इस्लाम जी तरफ़ दौड़ लॻाईंदा। यानी दुनिया जो हिकिड़ो उसूल आहे, दुनिया जो हिकिड़ो उसूल आहे, जेतिरी शइ जेतिरी कमज़ोर हूंदी आहे इंसान उन खां भॼण जी कोशिशि कंदा आहिनि। शइ जेतिरी बि कमज़ोर बंदा उन खां भॼण जी कोशिशि कंदा, ऐं जेतिरी पावरफुल उन जी तरफ़ इंसान जेको दौड़ लॻाईंदा, पोइ चाहे उहो इंसान हुजे या इंसान खां अलावा ॿी का शइ हुजे। मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां, सुञे माण्हू खे कंहिं क़िस्म जो कोई तस्लीम कोई न कंदो। तव्हां मालदार आहियो, तव्हां मालदार आहियो, त हाणे जेको आहे न तव्हांखे परावा माण्हू बि पंहिंजो चवंदा, कहिड़ी बिना ते? पैसे जी बिना ते। तव्हां वटि पहिरियों कंहिं क़िस्म जो कोई पैसो न हुयो, यानी ग़रीब हुयो, फ़क़ीर हुयो, सभु माण्हू तव्हां खां भॼण जी कोशिशि कनि पिया उन टाइम। ऐं यकीन तौर ते थींदो बि ईअं ई आहे, पैसो न आहे त पंहिंजा रिश्तेदार बि चवंदा आहिनि हे असांजो रिश्तेदार न आहे, पंहिंजा माइट बि जेको मुंहुं परे करे विझंदा आहिनि। पर जेकॾहिं अचानक तव्हां वटि पैसो अची वियो, दुनिया जो हिकिड़ो रूल थो ॿुधायां त तमामु माण्हू जेके परावा आहिनि उहे बि तव्हांखे पंहिंजो करण जी कोशिशि कंदा। हे छाहे? हे हिकिड़ी ताक़त आहे, इनखे ताक़त चइबो आहे, पैसे वारी ताक़त। अगरि तव्हां वटि पैसो आहे, दुनिया जा तमामु माण्हू तव्हांखे इज़त करणु शुरू कंदा। अगरि तव्हां सुञाता थी वञो, तव्हां वटि पैसो कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे, तव्हांजा रिश्तेदार तव्हांखां सलाम करणु छॾे ॾींदा, तव्हांजा ॿाहिरि तव्हांखां सलाम करणु छॾे ॾींदा। हे हिकिड़ो ज़हन आहे जेको हिन ज़माने जे अंदरि इंसाननि जो हलंदो अचे थो। पैसे जी वॾी दौड़ लॻी पई आहे, जंहिं वटि जेतिरो पैसो त माण्हुनि जी तादाद उन जी तरफ़ ज़्यादा भॼे थी। हे हिकिड़ी क़िस्म जी ताक़त आहे। ऐं ग़रीब जे पोयां कंहिं क़िस्म जो कोई ग़रीब जी दुरुस्त ॻाल्हि बि जेको सही न लॻंदी जेकॾहिं पैसो न अथसि। बदमाश माण्हू जी ग़लति ॻाल्हि बि दुरुस्त लॻंदी आहे, पैसो आहे। यानी दुनिया जे अंदरि इन जो असरु रसूख़ आहे। जेकी बि का ताक़तवरी शइ उन जे तरफ़ इंसान जी नज़र वेंदी आहे, उन जी तरफ़ इंसान जी सोच वेंदी आहे। त इस्लाम जॾहिं इब्तिदा हुई इस्लाम जी, त तमामु घणा काफ़र ॾिसनि पिया त यार हे ॾिसो साहबा खे खाइण लाइ मानी न आहे, तादाद हिननि जी घटि आहे, सवारियूं हिननि वटि कुझु न आहिनि, हे कहिड़ी ॻाल्हि था कनि। हालांकि ॻाल्हि दुरुस्त हुई, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कनि पिया बिल्कुलु हक़ हुयो उन टाइम, ऐं उन टाइम सच हुयो। पर काफ़रनि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि नज़र पई अचे त हिननि वटि तादाद थोरी, हिननि वटि सवारियूं कुझु न, हिननि जे लाइ हिननि खे खाइण जे लाइ कुझु बि न। इन्हनि शयुनि खे ॾिसी करे काफ़र जेको आहे इस्लाम जे अंदरि न पहुचनि। पोइ जंहिं टाइम अलाह ताला जी फ़तह आई, अलाह ताला जी मदद आई, अलाह ताला जी नुसरत आई, पोइ ॾिसो हाणे ताक़त जॾहिं इस्लाम पंहिंजे पावरे में आयो, हाणे तमामु वॾा काफ़र जेको आहे फ़क़ मक्का जे मौक़े ते तमामु घणा काफ़र बग़ैर कंहिं चवण जे इस्लाम जे अंदरि दाख़िल थी विया। त इहे आयतूं अलाह ताला इन करे फरमायूं वरअयत अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा। तव्हां इंसान ॾिसंदव त अलाह ताला जे दीन जे अंदरि माण्हू टोलनि जा टोला दाख़िल थींदा। हे फ़तह मक्का आहे, हे अलाह ताला तसली ॾिनी मुस्लमाननि खे। पोइ छा कजो, जंहिं टाइम हाणे इहा अलाह ताला जी नेमत अथव, अलाह ताला तव्हां मुस्लमान खे बादशाहियत ॾे, अलाह ताला तव्हां मुस्लमान खे फ़तह ॾे, कामयाबी ॾे। पोइ यादि रहे त उन कामयाबी खां बाद में, उन फ़तह खां बाद में पोइ तव्हांखे कुझु अमल करणा आहिनि। कहिड़ा? अलाह ताला फरमायो फसब्बिह बिहम्दि रब्बिक वस्तग़फिर इन्नहु कान तव्वाबा। पोइ अलाह ताला जी तस्बीह बयानु कयो, अलाह ताला जी हम्द सना कयो, ऐं अहिड़ी तरह उन अलाह ताला जी तरफ़ इस्तग़फ़ार बि कयो, उहो अलाह तव्हांजा गुनाह माफ़ु कंदो। जॾहिं बि इंसान खे का नेमत मिले, उन नेमत जे मथां इन शइ जो इज़हार जेको लाज़मी आहे।
दुनिया जो को अगरि हिकिड़ो को बंदो तव्हांजो दोस्त तव्हांखे कपिड़ा जेको गिफ्ट करे, तव्हांखे जेको आहे मोबाइल जेको आहे गिफ्ट करे, तव्हांखे जेको आहे चंपल गिफ्ट करे, त कम से कम उनखे असां रिस्पेक्ट इहा त ॾींदा आहियूं न, यार तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी, अल्लाह जेको आहे तोखे सलामत रखी। वधि में वधि इहे जुमिला असां उनखे ॾेई था छॾियूं। त यादि रहे त हिन दुनिया जे अंदरि जवानी अल्लाह ॾिनी आहे, सिहत अल्लाह ताला ॾिनी आहे, इस्लाम मज़हब हक़ वारो अल्लाह ॾिनो आहे। हे तमामु सारियूं नेमतूं अल्लाह ताला जे तरफ़ां आयूं आहिनि। मुस्लमाननि खे खपे मुस्लमान इन नेमतुनि ते अल्लाह जी तस्बीह बयानु करे, अल्लाह ताला जो ज़िक्र करे, अल्लाह ताला जे अहकाम खे मज़बूत पकड़े। ऐं जेकॾहिं मुस्लमान न कंदो, कंहिं बि मुस्लमान ॿिए खे जेको आहे नुक़सानु आहे, पाण मुस्लमान खे जेको टेंशन पहुचंदो। अल्लाह ताला वॾे में वॾो ख़ज़ानो जेको आहे क़ुरान हकीम जो असांजे तरफ़ मोकिले चुको आहे। हाणे इन इल्म जो असां क़दुरु कयूं। इल्म जो क़दुरु असां वटि न आहे। शरीयत इल्म जो असां वटि जेको आहे क़दुरु न आहे, साहबा वटि वॾो क़दुरु हुयो। साहबा वटि वॾो क़दुरु हुयो शरीयत इल्म जो। नमाज़ जो साहबा वटि वॾो क़दुरु हुयो, क़ुरान जो साहबा वटि वॾो क़दुरु हुयो, हज जो साहबा वटि वॾो क़दुरु हुयो। छाजे करे? साहबा इन दीन जे करे पंहिंजी जान लॻाई हुई। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जलील क़दर साहबी आहे, तमामु वॾा साहबी आहिनि। जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ी हदीस जो इल्मु थियो त उहा हदीस जेकी आहे मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां न ॿुधी आहे, बल्कि ॿिए कंहिं साहबी उन हदीस खे ॿुधो आहे। उहो साहबी अब्दुल्ला बिन अनीस रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण मदीना जे अंदरि रहंदा ऐं उहो साहबी मिस्र जे अंदरि रहे थो। जेकॾहिं अगरि मुफ़ासिलो तय कयो वञे त उन टाइम कोई जदीद सिस्टम गाॾियूं न हुयूं, उन टाइम कोई एयरप्लेन न हुयो जो घंटे जे अंदरि तव्हां ॿियनि मुल्कनि में पहुची वञो, कार न हुई जो 2-3 कलाकनि जे अंदरि पहुची वञो। उन टाइम वॾे में वॾी तेज़ जेकी सुवारी हुई उठ जी सुवारी हुई। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जॾहिं इल्मु थियो त हिकिड़ी हदीस जेकी आहे बराए रास्ता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मां न ॿुधी आहे, बल्कि अब्दुल्ला बिन अनीस ॿुधी आहे ऐं उहो साहबी मिस्र में आहे। हे क़दुरु आहे, हे हदीस जो क़दुरु आहे। सफ़र शुरू कयूं, उठ खे तयारु कयूं, महीने जो सफ़र करे पोइ जेको आहे मिस्र जी तरफ़ पहुता ऐं उन साहबी जो जेको आहे दर खड़कायूं। इन खां बाद में उन साहबी खे चऊं त जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको मां तव्हांजे तरफ़ आयो आहियां। अॻिले साहबी खे बि इल्मु हो त हे साहबी को नॉर्मल न आहे, वॾो जलील क़दर साहबी आहे। ऐं इन खां बाद में फरमायुसि त मां फ़िलाणी हदीस जेकी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़िलाणी हदीस जेकी नबी खां मां बराए रास्ता न ॿुधी आहे ऐं मां तव्हां खां ॿुधी आहे। मूंखे इल्मु थियो त उहा हदीस जो रावी जेको आहे सिर्फ़ु तव्हां ई आहियो। उन हदीस जो मूंखे इल्मु ॾियो ऐं फरमायो त बिल्कुलु मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहा हदीस ॿुधी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहा मां हदीस ॿुधी आहे त क़यामत जे ॾींहुं तमामु इंसान जॾहिं पंहिंजे क़बर खां उथंदा, यौम महशर में क़बर खां उथंदा त उन्हनि जे जिस्म ते कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे कपिड़ो न हूंदो, उन जे हथ जे अंदरि कंहिं क़िस्म जी का शइ न हूंदी। ऐं तेसि ताईं बंदो जहन्नम में बि न वेंदो ऐं तेसि ताईं बंदो जन्नत में बि न वेंदो जेसि ताईं हिक ॿिए जो हिसाब जेको आहे मुकमल न थिए। ऐं पोइ फरमायो त मूंखे इहा ॻाल्हि तव्हां सम्झायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं बंदे जे जिस्म ते कपिड़ा न हूंदा। उहा त हक़ीक़त आहे। रसूल फरमायो आहे त बंदे जे हथ में का शइ न हूंदी। इन मां छा मुराद आहे? फरमायो इन मां उहो मुराद आहे त दुनिया वारी का शइ इंसान जे हथ में न हूंदी उन टाइम। पोइ जेको बंदो जन्नती आहे ऐं जेको बंदो जहन्नमी आहे त जेसि ताईं उन्हनि जो पाण जे अंदरि मामलात हुयो, को ज़ुल्म थियलु हुयो, त जेसि ताईं उनखे अदा न कंदा तेसि ताईं बंदो जहन्नम में बि न वेंदो ऐं जन्नत में बि न वेंदो। ऐं फरमायो त उन टाइम त बंदे वटि का नेकी न हूंदी। दुनिया जे अंदरि अगरि कंहिंजो माल खणे उहो माल त न हूंदो, पैसो त न हूंदो ऐं जाइदाद न हूंदी, पोइ इहा शइ मुतबादिल कीअं थींदी? फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन टाइम जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई माल न हलंदो,
कंहिं क़िस्म जो कोई पैसो न हलंदो, उन टाइम बंदे जी नेकी ऐं बंदे जा गुनाह हलंदा। हे शइ वॾी ख़तरनाक आहे। इहा शइ इंसान खे तमामु वॾो नुक़सानु जेको आहे क़यामत ॾींहुं ॾींदी। हिन टाइम मुस्लमाननि जी ज़हन जे अंदरि मुस्लमाननि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि हलंदी अचे थी त जेको आहे पैसो खाधोसीं कंहिं क़िस्म जो कहिड़ो टेंशन आहे, जॻह खे जेको आहे कब्ज़ो कयोसीं कंहिं क़िस्म जो कहिड़ो टेंशन आहे, ॿनी खे कब्ज़ो कयोसीं कंहिं क़िस्म जो कहिड़ो टेंशन आहे, कंहिंजो माल लुट कयोसीं कहिड़ो टेंशन आहे। सभई इंसान हलंदा, केतिरे ज़माने खां माण्हू जेको मरंदा विया, टेंशन कहिड़े क़िस्म जो आहे। हालांकि हे वॾे में वॾो ख़तरनाक अमल आहे। दुनिया जी अगरि कंहिं बि बंदे कब्ज़े ते जॻह हासिलु कई, ज़मीन हासिलु कई, पैसो हासिलु कयो, छा थींदो? इहो पैसो तव्हां सां 10 ॾींहं गॾु हलंदो, इहो पैसो तव्हां सां महीनो गॾु हलंदो, इहो पैसो तव्हां सां साल गॾु हले, इहो पैसो तव्हां सां 10 साल गॾु हले। पोइ छा थींदो? इन पैसे खे ईंदो ज़वाल, इन पैसे खे ईंदो नुक़सानु, इन पैसे खे ईंदो डैमेज। उहो पैसो त खाई हड़प करे वियो दुनिया जे अंदरि। हाणे छा थींदो? हाणे इन पैसे जो क़यामत ॾींहुं तव्हांखे हिसाबु ॾियणो आहे। इन पैसे जो क़यामत ॾींहुं तव्हांखे जवाबु ॾियणो आहे। हाणे उते त इंतिहाई मुश्किल आहे। हिते मुस्लमान इहा ॻाल्हि सम्झंदो न आहे त इन जो बदिलो मूंखे क़यामत ॾींहुं छा अदा करिणो आहे। हालांकि दुनिया जे अंदरि जेके बि पैसा अगरि हेरा फेरी सां ईंदा आहिनि ऐं क़यामत ॾींहुं तव्हांजी पूरी नेकी उन जे तरफ़ वञे, तव्हांजी पूरी नमाज़ जेकी आहे उन जे तरफ़ वञे, हज पूरो उन जे तरफ़ वञे ऐं ज़कात पूरी उन जे तरफ़ वञे, त छा थींदो? छा थींदो? तव्हांजी पूरी ज़िंदगी खे डैमेज पहुची वेंदो। छा पैसो सभु कुझु थोरी हूंदो आहे भला? असांखे सिर्फ़ु नज़र जेको आहे पैसो, जाइदाद ऐं मिल्कियत ऐं गाॾियूं, दुनिया लिबासो अचे। हालांकि इन जे करे तव्हांजी जेकॾहिं आख़िरत तबाह थी वञे त हे फ़ैसिलो ॾाढो ॾुखियो आहे, हे इंतिहाई ॾुखियो आहे। त इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया जो हिर्स इंतिहाई जेको आहे ख़तरनाक अमल आहे। अगरि कंहिं बंदे खे अल्लाह ताला हिकिड़ो जंगल जेको आहे पूरो सोन जो ॾे, पूरो जंगल अल्लाह ताला हिकिड़े बंदे खे सोन जो अता करे। हालांकि जंगल छॾे खां फरमायूं इन जे करे त जंगल को नॉर्मल न हूंदो आहे। जंगल को नॉर्मल हिकिड़ो न हूंदो आहे त बसि हिकिड़े जेको आहे 1000 फुट जी एराज़ी आहे। जंगल तमामु वॾो वसी थींदो आहे। फरमायूं अगरि कंहिं बंदे खे, इंसान खे अल्लाह ताला हिकिड़ो जेको आहे जंगल सोन जो ॾे त उहो छा कंदो? उहो ॿिए जी दौड़ में लॻी पवंदो त अहिड़ा 2 जंगल थियनि। इंसान खे वॾे में वॾी जेको नुक़सानु पहुचाए थी आख़िरत खे, उहो इंसान जो हिर्स आहे। हे सभु कुझु बंदा जेके लुटमार कनि था, पैसा कब्ज़ो, जाइदाद कब्ज़ो, ज़मीन कब्ज़ो, छा मसइलो आहे? मसइलो छा आहे इहो? इहो मसइलो हिर्स जो आहे। इहो मसइलो हिर्स जो आहे। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला इहा बि शइ क़यामत ॾींहुं इंसान जे मथां माफ़ु न कंदो, जो बंदे अगरि कंहिंखे दुनिया जे अंदरि हिकिड़ी थप्पड़ लॻाई आहे। हालांकि हिन खे असां मामूली सम्झूं था, अगरि कंहिंखे थप्पड़ लॻायो हे मामूली शइ असां वटि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा शइ बि अल्लाह ताला क़यामत ॾींहुं बख़्श न कंदो। परावा पैसा, पराई जाइदाद, पराओ माल, हे सभु कुझु अञा परे जी ॻाल्हि आहे। हे परे जी ॻाल्हि आहे। त मुस्लमान जो हिकिड़ो जेको आहे ज़हन हूंदो आहे, मुस्लमान जी हिकिड़ो सम्झ हूंदी आहे, मुस्लमान खे हिकिड़ी अल्लाह ताला शरीयत ईंदी आहे। ऐं असांजो अॼु इहो ज़हन उन शरीयत तरफ़ न आहे। ऐं जेकॾहिं हुजे हा त हे जेको माशरो मूंखे नज़र अचे थो न, इहो माशरो मुस्लमान जो ईअं न हुजे हा। इहो बिल्कुलु बि ईअं न हुजे हा। गैरनि सां कहिड़ी शिकायत कजे, ईसाइनि सां कहिड़ी शिकायत कजे, हिंदुनि सां जेकी आहे कहिड़ी शिकायत कजे, यहूदियुनि सां कहिड़ी शिकायत कजे, छाजे करे? उहे असांजे मज़हब वारा न आहिनि। अल्लाह ताला हिकिड़ी असांखे शरीयत ॾिनी आहे। अल्लाह ताला हिकिड़ो असांखे मज़हब ॾिनो आहे। ऐं अल्लाह ताला कुझु शयूं असांजे लाइ हलाल कयूं, बाक़ी कुझु अल्लाह ताला हराम करे छॾियो।
हिन हिन शयुनि जे मुताबिक़ अल्लाह ताला फरमाए पंहिंजी ज़िंदगी बसर कयो। छाजे करे? इन जे करे त इंसान जी तख़लीक़ अल्लाह ताला फरमायो मां अल्लाह कई आहे, मां तख़लीक़ कई आहे न, त हाणे तव्हांजे जिस्म जे मथां मां अल्लाह ताला जो हुकुम हलंदो। तव्हांजे जिस्म जे मथां मां अल्लाह जो हुकुम हलंदो। छाजे करे? अगरि मां को दुकानु वठंदो, त मां छा चवंदो आहियां त उन दुकान जे अंदरि मुंहिंजे मुताबिक़ कानून हले, जेकी मुंहिंजी ज़हन जे अंदरि ॻाल्हि अचे थी उन मुताबिक़ मां जेको पंहिंजो कारोबार कयां। इहो हुकुम मां पंहिंजे दुकान जे अंदरि छाजे ॻाल्हाईंदो आहियां? उन दुकान जे अंदरि मुंहिंजी मिल्कियत लॻल हूंदी आहे, उन दुकान जे अंदरि मुंहिंजी जान लॻल हूंदी आहे, उन दुकान खे बणाइण वारो मां आहियां। इन जे करे मां चवंदो आहियां उन दुकान जे अंदरि जेके बि रूल हलनि उहे सभु कुझु मुंहिंजा हलनि। यादि रहे तव्हां तमामु इंसान जी तख़लीक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त कई आहे। इन जे करे अल्लाह ताला असांजी तख़लीक़ कई, पोइ असांजे जिस्म जे मथां जेके अहकाम हलंदा उहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा हलंदा। ऐं इन खां अलावा इस्लाम खां अलावा, इस्लाम मज़हब खां अलावा फ़लाहियत कंहिं बि मज़हब जे अंदरि असां नथा ॾिसी सघूं। हे अल्लाह ताला जो वॾो अहसान आहे, हे अल्लाह ताला जो वॾो अहसान आहे जो अल्लाह ताला असांखे माउ जी गोद में इस्लाम अदा कयो। ऐं जेकॾहिं अगरि अल्लाह ताला इस्लाम असांखे माउ जी गोद में न ॾिए न, पोइ जेतिरो असांजे लाइ मुश्किल हो न, शायदि कंहिंजे लाइ बि मुश्किल न हुयो। असां तव्हां त सिर्फ़ु जेको जुमे में निमाज़ ते जेको मुश्किल सां था चऊं, 5 वक़्त निमाज़ जेकी परे जी ॻाल्हि आहे, असां जुमे में निमाज़ ते मुश्किल था चऊं। हिन टाइम जेकॾहिं अगरि को काफ़र जेकॾहिं कोई हिन टाइम मुस्लमान थिए न, उनजे लाइ इंतिहाई मुश्किल मामिलो आहे। उनखे जाइदाद बिल्कुलु न मिलंदी, औलाद मुकमल खसींदसि, भाइरनि सां जेको रिश्तो सॼो कटिणो पवंदो, वालदेन सां मुकमल रिश्तो कटिणो पवंदो, ऐं पंहिंजे रिश्तेदारनि सां मुकमल मामिलो कटिणो पवंदो। त केतिरी मुश्किल आहे हिकु हिंदू लाइ। जेकॾहिं उहो इस्लाम मज़हब जे अंदरि अचे ऐं तव्हां असांखे फ्री में इस्लाम मिलियो आहे, असां निमाज़ पढ़ूं असांजा रिश्तेदार ख़ुशि थींदा, असां निमाज़ पढ़ूं वालदेन ख़ुशि थींदा, असांजो औलाद ख़ुशि थींदी। छाजे करे? हे असांजो मज़हब आहे, असां हुनखे फॉलो था कयूं। अगरि कोई हिंदू मुस्लमान थी नमाज़ पढ़े, जेकी मुश्किल उनजे लाइ उनजा वालदेन कंदा, रिश्तेदार कंदा, माइट कंदा, भाइर कंदा, उहा उनखे उन टाइम ख़बर पवंदी। त अल्लाह ताला जेकी बि शइ ॾींदो आहे, अल्लाह ताला जेकी बि शइ अदा कई आहे, उनजो तव्हां मुस्लमान क़दुरु कयो। अगरि क़दुरु न कंदो, अल्लाह ताला उन नेमत खां महरूम करे छॾींदो तव्हांखे। अल्लाह ताला उन नेमत खां महरूम करे छॾींदो। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, हिन टाइम जवानी आहे, हिन टाइम सिहत आहे। अगरि हिन सिहत जे अंदरि तव्हां नमाज़ नथा पढ़ो न, सुभाणे जॾहिं बिस्तरे ते किरियव न, मरीज़ थियो न, पोइ इलाज कंदा वतंदो, इलाज कंदा वतंदो। जो अलाए केतिरनि माण्हुनि खे असां ॾिठोसीं, या अल्लाह मूंखे शिफ़ा ॾे, मां पूरो टाइम जेको आहे मस्जिद जे अंदरि गुज़ारींदुमि। सिहत ख़ुदा जी तमामु वॾी नेमत आहे, इन जे अंदरि क़दुरु करे वठो, नमाज़ पढ़ी वठो। सुभाणे ईअं न थियो तव्हां एतिरो मरीज़ थियो, एतिरो मर्ज़ तव्हांजे मथां घेरो करे जो क़दम हेठि न खणी सघो, पोइ इंतिहाई पछताईंदव, पोइ शायदि अल्लाह ताला सिहत न ॾे। हे जवानी आहे जंहिंजे अंदरि तव्हां अल्लाह ताला खे राज़ी करे सघो था। इन जवानी जे अंदरि अल्लाह खे राज़ी कयो, मथां तव्हांजे मथां पोड़प अची वञे, पोइ तव्हां क़दम न खणी सघो नमाज़ लाइ, पोइ मथां बिस्तरे तां न उथी सघो। अलाए केतिरनि असां ज़ईफ़नि खे ॾिठोसीं, बिस्तरे तां न उथी सघे हिन टाइम ताईं। हे शैतान जी हिकिड़ी पटी आहे। हिन टाइम जवानी आहे, 20 साल उमिरि आहे, कहिड़ो टेंशन आहे, पोइ हिते 100 साल ज़िंदगी पई आहे। नमाज़ अॻिते हली करे पढ़ंदासीं ऐं अॻिते हली करे उहो बिस्तरे तां बंदा उथी न सघिया। जवानी तमामु वॾी नेमत आहे, पोड़प अचण खां पहिरियां जो क़दुरु करे वठो। सिहत जेकी आहे अल्लाह ताला जो तमामु वॾो नेमत आहे, सिहत अल्लाह ताला जी इंतिहाई वॾी नेमत आहे, यानी बीमार थियण खां पहिरियां जो क़दुरु करे वठो। अल्लाह ताला इस्लाम हिकु वॾी दौलत ॾिनी आहे, इस्लाम मज़हब हिकु वॾी दौलत आहे, इन जो क़दुरु करे वठो। कहिड़ी ख़बर इस्लाम मथां तव्हांजे हथनि मां निकिरी वञे। जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन में तव्हां मुस्लमान खे ॾिसंदव
त सुबुह सां पंहिंजे बिस्तरनि खां जीअं जो उथंदा मुस्लमान उथंदा ऐं शाम जो पंहिंजे घर जे तरफ़ जीअं जो ईंदा गैर मुस्लिम ईंदा, या राति जो सुम्हंदा मुस्लमान थी करे पंहिंजे बिस्तरनि जे अंदरि ऐं सुबुह सां जीअं जो उथंदा काफ़र थी करे पंहिंजे बिस्तरनि खां उथंदा। हे छा आहे? हे अल्लाह ताला जी नेमतुनि जी नाशाकरी जंहिं टाइम बंदो कंदो आहे, दुनिया खे हासिलु करण जे लाइ इस्लाम खे पेश कंदो आहे, उन टाइम बंदे खां इस्लाम निकिरी वेंदो आहे। उन टाइम मुस्लमान खां इस्लाम निकिरी वेंदो आहे। केतिरा वॾा मुस्लमान, केतिरा वॾा मुस्लमान हिकिड़ी शइ खपाइण जे करे कलमो भरनि था। हिकिड़ी शइ नफ़ो केतिरो थो पए? 5000 रुपया ते नफ़ो पहुचंदो आहे। मुस्लमान हिकिड़ी शइ खपाए थो, 5000 रुपया ते नफ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, एतिरे में शइ वधी आहे, 1000 रुपया मां नफ़ो रखां थो। कलमो तव्हां खां पुछा कंदो ईमान पतो हाणे इस्लाम इन जे करे नाज़िल थियो आहे, कलमो इन जे करे आयो आहे त तव्हां पंहिंजे कारोबार जे अंदरि कलमे खे भरियो। शरीयत इन जे करे आई आहे, हे क़ुरान हकीम इन जे करे नाज़िल थियो त जहिड़ा थियनि तव्हांजा पोइ क़ुरान खणी वञो, यार असां सुलह कयो। बाहि लॻी पए पोइ क़ुरान खे खणी करे बाहि जे भरिसां रखो, हे अलाह करे विसाइजी वञे। हे इन जे करे नाज़िल थियो आहे, हे इन जे करे आयो आहे। जहिड़नि जे अंदरि हिन खे असां इस्तेमालु कयूं, बाहि जे अंदरि असां हिन खे इस्तेमालु कयूं। को मामलात गड़बड़ थी वञे उन जे अंदरि असां हिन खे इस्तेमालु कयूं। केॾी वॾी ग़लति सोच मुस्लमान जी। हे नाज़िल इन करे थियो त तव्हां इंसान तमामु पंहिंजा मामलात, तमामु पंहिंजा मसाइल, तमामु पंहिंजी ज़िंदगी हिन क़ुरान हकीम जे मुताबिक़ गुज़ारियो। पोइ जेको आहे तव्हां फलाही ॾिसंदव। असांजा अक्सर मुस्लमान क़ुरान न खोलींदा आहिनि हिन टाइम। छो क़ुरान खोलींदा? छो क़ुरान खोलीनि? माज़ाला न खोलींदा, न खोलीनि। सुबुह सां सभ खां पहिरियां हिन टाइम मुस्लमान मोबाइल टच स्टार्ट कंदो। सुबुह सां फजर खां बाद में ॾिसंदो कंहिंजो मैसेज आयो, केतिरा लाइक मिलिया, केतिरा फॉलोअर्स मिलिया, छा मुंहिंजी सेटिंग थी, अबे जी कॉल आई, वाले साहब जी फ़ोन आई, भाउ जी फ़ोन। इन खे सभई सां चेक कंदासीं। हिन क़ुरान हकीम खे केरु खोले पढ़ंदो? हिन खे केरु पढ़ंदो? अॼु जो माशरो ॿुधाए पियो, अॼु जो माशरो ॿुधाए पियो, जदीद साइंस ॿुधाए पई, अॼु जे दौर जे अंदरि हर हिकु इंसान मोबाइल खे तक़रीबन 100 दफ़ा खोलींदो आहे। 100 दफ़ा मोबाइल खे खोले करे मोबाइल खे चेक कंदो आहे। जदीद सिस्टम ॿुधाए थो, जेतिरा इंसान तेज़ी में फास्ट जे तरफ़ वञनि था। हे तहक़ीक़ हिकु जाइज़ो ॿुधाए पियो, अॼोके तारीख़ जे अंदरि हर हिकु इंसान 100 दफ़ा मोबाइल खे इस्तेमालु करे थो, खोले थो ऐं बंदि करे रखे थो। 100 दफ़ा मोबाइल खे। मुस्लमान हिकु मरतबो हिकिड़े ॾींहं में क़ुरान खे छा कान थो खोले? हे इन जे करे असां चवंदा हे बसि इन जे करे आया, जहिड़नि जे अंदरि असां हिन क़ुरान खे इस्तेमालु कयूं, बाहि लॻे उते असां हिन खे इस्तेमालु कयूं, मामला गड़बड़ थी पवनि उन जे अंदरि हिन क़ुरान हकीम खे इस्तेमालु कयूं। हे मुस्लमाननि जी हलाकत आहे, हे मुस्लमान जी नाकामी आहे। 1400 साल खां पहिरियां साहब हिन खे पंहिंजी दिलि जे अंदरि रखियो। ऐं असां किथे रखियोसीं? असां कमरे जी दीवार जे मथां रखी छॾियोसीं। कमरे जी दीवार जे मथां ऐं सिर्फ़ु क़ुरान हकीम खे ॿाहूं ॿधी करे बीठा हूंदासीं। हे क़ुरान हकीम इन करे नासिल न थियो आहे, ॿाहूं ॿधी करे बीठा हुजो। अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि फरमायो, हे मां अल्लाह जी रसी आहे, हिन खे मज़बूत पकड़ियो। जेतिरो हिन खे मज़बूत पकड़ींदो अल्लाह ताला तव्हांखे फलाही ते पहुचाए छॾींदो। हे क़ुरान हकीम हिकिड़ी रसी तव्हां इंसान वटि आहे, इन जी ॿी रसी अल्लाह जे कंट्रोल में आहे। इन खे खोले करे पढ़ो, हिन जे अंदरि अल्लाह ताला वाक़िया बेशुमार बयानु कया, मसाइल अल्लाह ताला बेशुमार बयानु कया, अल्लाह ताला हिन जे अंदरि अक़ीदो बयानु कयो। ऐं तव्हां इंसान खे हलण जो तरीक़ो अल्लाह ताला हिन क़ुरान जे अंदरि ॿुधाए छॾियो। इस्तेमालु कयो।
हिते बयानु असां तव्हांखे त करे ॿुधायूं, इलाज़ में त कयूं था। 1 बजे बयानु शुरू थिए थो, ग़ालिबन 1 बजे असां बयानु शुरू कयूं था, 3 माण्हू वेठा आहिनि, 3 माण्हू। नमाज़ शुरू थियण जे क़रीब सभु मुस्लमान हिते पहुची वेंदा, सभु मुस्लमान हिते पहुची वेंदा। नमाज़ 5 मिंट बयानु, 10 मिंट देरि, साईं कमु चाढ़े रखियो आहे। साईं कमु त असां ख़िताब जेको कंदासीं उहो तव्हां जहिड़ो कंदासीं, मां जिन्हनि जहिड़ो थोरी कंदुमि। भला जेतिरो मजमू ज़्यादा वधंदो त मूंखे ख़ुशी थींदी त हदीस तव्हां ताईं पहुचे। असां मुस्लमान आख़िरी बसि नमाज़ जे टाइम उते पहुचंदासीं। केतिरो टेंशन, ॾिसो केतिरी ग़लति सोच। इस्लाम ज़ोरी विरहायूं पिया, आसानी सां तव्हांखे हथ में ॾियूं पिया, क़दुरु कंहिं क़िस्म जो कोई न आहे, क़दुरु कंहिं क़िस्म जो कोई न आहे। साहबा हिकिड़ी हदीस लाइ मदीना खां निकिता, ट्रेवल कयूं, मिस्र ताईं वञी करे पहुता। उन ज़माने जे अंदरि उठ जो जेको सफ़र हुयो मदीने खां मिस्र ताईं 1 महीने जो हुयो। आहे कोई अहिड़ो मुस्लमान जेको हिकु हदीस लाइ, हिकु क़ुरान जी आयत लाइ महीनो ट्रेवल करे, उठ ते करे। ऐं उठ जो सफ़र इंतिहाई जेको आहे संगीन सफ़र आहे, ॾुखियो मामिलो आहे। ऐं तव्हांखे 1 घंटो जुमे ते पंहिंजी मस्जिद में बयानु ॿुधायूं पिया, हदीस ॿुधायूं पिया, कोई मुस्लमान वठण जे लाइ तयारु न आहे हिन टाइम। ऐं उहो साहबा उनखे फ़िक्रु हुयो त नबी हिन दीन जे मथां जान लॻाई आहे, नबी हिन दीन जे मथां औलाद लॻाई आहे, असां पंहिंजी जान लॻाई आहे। इन जे करे हिकिड़ी हदीस जे लाइ साहबा ट्रेवल कनि पिया महीने सफ़र जे लाइ। ऐं तव्हांजो ऐं असांजो महीने जो सफ़र तव्हांजो बि थींदो आहे, मुंहिंजो बि थींदो आहे। छाजे लाइ थींदो आहे? पैसनि जे लाइ थींदो आहे, कमाई जे लाइ थींदो आहे। महीनो न, मां मथे ॻाल्हि कयां, साल असांजो सफ़र ॿाहिरि थींदो आहे। 2 साल असां ॿाहिरि वेंदा आहियूं, छाजे करे वेंदा आहियूं? दीन जे करे न वेंदा आहियूं, पैसनि जे लाइ वेंदा आहियूं, कमाई जे लाइ वेंदा आहियूं। त दीन कंहिंजो आहे? इस्लाम कंहिंजो आहे? इस्लाम तव्हां मुस्लमाननि जो आहे। तव्हांखे फ़िक्र करणी पवंदी। तव्हां छा था सम्झो असां मुस्लमान जो कमु न आहे दीन? तव्हां अगरि इस्लाम खे छॾे ॾींदो, छा इन तालीमात खे यहूदी खणंदो? इन तालीमात खे को हिंदू खणंदो? हो ख़ुशि थींदा त मुस्लमान पंहिंजे मक़सद खां हटी वञनि, मुस्लमान पंहिंजे मक़सद खां हटी वञनि, मुस्लमान पंहिंजे मक़सद ते न बीठा हुजनि। ऐं उहो फ़िकिर तव्हांखे अॼुकल्ह न आहे। बयानु करणु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे, नमाज़ पढ़णु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे, जनाज़ो पढ़णु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे, क़ुरान पढ़णु सिर्फ़ु पेशमाम जो कमु आहे। तव्हां चओ त असांजो कमु ई न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि हर हिकु सहाबी, उन खां बाद में ताबईन, तबा ताबईन, सभिनी मुस्लमाननि जे अंदरि इहा सलाहियत हूंदी हुई त हो नमाज़ जमात बि पढ़ाए सघनि, हो जनाज़ो बि पढ़ाए सघनि, हो निकाह बि पढ़ाए सघनि, हो गुस्ल बि ॾेई वञनि। ऐं असांजे ज़माने जे अंदरि मौलवी खां अलावा इहो कोई बि पब्लिक कमु न करे सघी। आहे कोई अहिड़ो असांजे शहदाद कोट जे अंदरि पेशमाम खां अलावा नमाज़ पढ़ाए सघे जुमे जी? आहे कोई हाफ़िज़ ऐं मौलवी खां अलावा को निकाह पढ़ाए ॾेखारे मूंखे? मां फ़ख़्रीअ तौर ते ॻाल्हि नथो कयां, इहा ॻाल्हि मां अफ़सोस जे तहत कयां थो। ईअं नथो चवां त असां वटि कुल दीन आहे, इहो मूंखे अफ़सोस थिए थो। सिर्फ़ु महदूद असां ताईं छो? हर हिकु मुस्लमान इन शइ जी सलाहियत रखे। साहबा जे ज़माने बिल्कुलु ईअं हुयो, ताबईन जो ज़मानो ईअं ई, तबा ताबईन जो ज़मानो बिल्कुलु ईअं ई, सभिनी मुस्लमान खे इहा ई सलाहियत हूंदी हुई, सभिनी मुस्लमान खे इहा सलाहियत हूंदी हुई। इमाम अबू हनीफ़ा जो तव्हांखे मसलक ॿुधायां पियो। इमाम अबू हनीफ़ा उनजे नज़दीक जेकॾहिं क़ुरान हकीम जे अंदरि ज़बर ज़ेर जे अंदरि ग़लती थी वञे, कंहिं बि मुस्लमान खां नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर जे अंदरि ग़लती थी वञे त नमाज़ की फासिद थी वेंदी। इमाम अबू हनीफ़ा साहबा जे ज़माने खां बाद में ज़मानो आहे, मसलक आहे। फरमाऊं उन टाइम अगरि कंहिं बि मुस्लमान खां नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर पेशरी ग़लती थी वञे, नमाज़ फासिद आहे। ऐं इन खां बाद में उनजो शागिर्द हुयो
उन चयो न, ज़बर ज़ेर जी ग़लती सां नमाज़ फासिद न थींदी आहे। उन्हनि खां कंहिं पुछा कयो, तूं पंहिंजे उस्ताद जे कोल में पंहिंजो कुल कीअं थो आणे? हालांकि तुंहिंजो उस्ताद जो इल्मु ज़बरदस्त इल्मु हुयो ऐं तूं उन शागिर्द आहे। फ़रमायूं उस्ताद जे ज़माने जे अंदरि, उस्ताद जे ज़माने जे अंदरि, मुंहिंजे उस्ताद जे ज़माने जे अंदरि हर हिकु बंदो आलिम हुयो ऐं आलिम कंहिं क़िस्म जी कोई नमाज़ जे अंदरि ग़लती न कंदो। असांजे ज़माने जे अंदरि अक्सर बंदा जाहिल आहिनि। जेकर इहो हुकुम लॻायूं नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर सां नमाज़ न थींदी, कोई बंदो नमाज़ न पढ़ंदो। इमाम अबू हनीफ़ा जे ज़माने जे अंदरि जेके नमाज़ पढ़ण वारा सभु आलिम हुया। इन जे करे फ़रमायूं नमाज़ जे अंदरि ज़बर ज़ेर सां नमाज़ जेकी आहे फासिद थींदी, ग़लती थी वञे क़ुरान हकीम जे अंदरि। ऐं इन खां बाद में मुंहिंजो शागिर्द फ़रमाई ग़लती जेकॾहिं थी वञे ज़बर ज़ेर जी, नमाज़ थी वेंदी। छाजे करे? जेकॾहिं इहो असां हुकुम लॻायूं, जेकॾहिं इहो हुकुम लॻायूं क़ुरान हकीम जी ज़बर ज़ेर जी ग़लती सां नमाज़ न थींदी। फ़रमायो असांजे ज़माने जे अंदरि सभु माण्हू अनपढ़ियल आहिनि, त हे नमाज़ ई न पढ़ंदा। ॾिसो केतिरो ज़माने जे अंदरि फ़र्क़ु थी वियो। इमाम अबू हनीफ़ा जे ज़माने जे अंदरि सभु आलिम, ऐं इन खां बाद में थोरो ज़मानो 100 साल जो गुज़रियो, यानी जहालत अची वई तमामु घणी। त हाणे असांजे ज़माने में छा असरु हूंदो? छा असरु हूंदो असांजे ज़माने जे अंदरि? इन जे करे असां मुस्लमान नाकामी जो शिकार थी वियासीं, नाकामी जो शिकार थी वियासीं। असां जंहिं टाइम दीन खे छॾे ॾिनोसीं। दीन ज़रूरी आहे, रसूल जो अहकाम जेको आहे ज़रूरी आहे। जंहिं घर जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शरीयत नाहे उन घर जे अंदरि बरकत नाहे, बिल्कुलु नाहे। असां चयोसीं घर जेको आहे सुहिणो लॻंदो आहे मटीरियल सां, फिटिंग सां, AC लॻाइण सां, फर्नीचर लॻाइण सां घरु सुहिणो लॻंदो आहे। हिन ज़माने जे अंदरि हिकु मुस्लमान जी सोच, हिकु मुस्लमान जी सोच त इन शयुनि सां घर में राहत पहुचंदी आहे। ऐं असां दुनिया जा सभु सामान घर जे अंदरि अटैच करे छॾियासीं। इन खां बाद में बि असांजे घर ज़ाल मुड़ुस जी रोज़ानो लड़ाई थिए थी, भेण भाउ जी रोज़ानो लड़ाई थिए थी, माउ पुट जी रोज़ानो लड़ाई थिए थी, पीउ पुट जी रोज़ानो लड़ाई थिए थी। रीज़न छा आहे? रीज़न छा आहे? रीज़न इहो आहे त इन मटीरियल सां, दुनिया जे तमामु सामान सां घर में सुकून नाहे ईंदो, बल्कि सुकून जेकॾहिं कोई बि मुस्लमान पंहिंजे घर जे अंदरि आणणु चाहे थो, उहो शरीयत, उहो इस्लाम ऐं क़ुरान हकीम सां ईंदो। हिन खां अलावा ॿियो कुझु बि रीज़न न आहे। पाण दीन जे तरफ़ फोकस कयो, औलाद खे दीन जी तरफ़ आणियो। अगरि हिन टाइम तव्हां इहा फ़िक्र न कई, पंहिंजी औलाद खे दीनी तालीम न ॾिनो, मुमकिन आहे, मुमकिन आहे। जेतिरो ज़मानो स्पीड सां हले थो, जेतिरो ज़मानो बदमाशी की तरफ़ वञे थो, मुमकिन आहे हे असांजी औलाद अल्लाह माफ़ करे मथां सुभाणे इस्लाम खां हथ धोई करे वेही मथां, हे असांजी औलाद सुभाणे काफ़रनि जे चकर में अची वञी, सभु मथां सुभाणे हे असांजी औलाद यहूदियुनि जे कंट्रोल में अची वञी। इहो मुमकिन आहे जेको हे ज़मानो हले पियो। इन जा ज़िमेदार केरु थींदा? इन जा ज़िमेदार तव्हां औलाद, तव्हां वालिदैन थींदव। हिन टाइम असांखे सभु कुझु फ़िक्र आई। मुंहिंजो पुटु जेकॾहिं 500 रुपया गुम करे अचे, असांखे इन शइ जो फ़िक्र थींदो। घर जे अंदरि गिहु हारिजी पए, असांखे इन शइ जो फ़िक्र थींदो। अटो हारिजी पए, इन शइ जो फ़िक्र थींदो। मुस्लमान खे अॼु औलाद जी ज़िंदगी तबाह थिए पई दीन खां बग़ैर। मुस्लमान कंहिंखे कंट्रोल कोई न आहे, कोई ज़हन जे अंदरि तड़प न आहे। घरवारी बग़ैर नमाज़ी लॻी पई आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पंहिंजी ज़िंदगी अंदरि नमाज़ न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। त पोइ असां दीन खे छा सम्झो आहे? असां तमाशो छा सम्झो आहे? असां इस्लाम खे को मज़ाक़ सम्झी आहे? अल्लाह ताला जे अहकाम खे असां को मज़ाक़ सम्झी आहे? हे बि त हिकिड़े क़िस्म जी मज़ाक़ आहे न। सिर्फ़ु जुमे ते नमाज़ पढ़णु ऐं पूरो हफ़्तो नमाज़ न पढ़णु। सिर्फ़ु रमज़ान अचे, रोज़ा रखे करे गुनाह खां परे थियणु, वरी जंहिंजो रमज़ान गुज़रे इन खां बाद में पूरी ज़िंदगी 11 महीना गुनाह में अंदरि रहणु, हे मज़ाक़ आहे? हे धोखो आहे? हे हिकिड़े क़िस्म जी ठगी आहे? तव्हां छा सम्झो आहे इस्लाम खे? असां इस्लाम खे छा सम्झो आहे? अल्लाह जे अहकाम खे छा सम्झो आहे? हिकु मामूली इंसान जी ॻाल्हि असांजी दिलि जे अंदरि ज़्यादा जेको आहे वैल्यू रखंदी आहे।
ज़्यादा जेको तड़प रखंदी आहे, ज़्यादा अज़ीज़ रहे थी, पोइ तव्हां मुस्लमाननि खे अल्लाह जो कलाम छाजे करे तव्हांजी दिलनि जे मथां असरु नथो करे, छाजे करे इहो तड़प जेको असांखे नथो ॾिए। पोइ ईमान जी आख़िरी सतह ते असां मुस्लमान पहुता त न आहियूं? ईमान असांजी जड़ खां ॿाहिरि निकिरे त नथो? इहे जेकॾहिं मामला असांजा पेश थियनि था, जेको असांजो माशरो हले थो, इहा इंतिहाई कमज़ोर ईमान जी अलामत आहे। कंहिं हिकिड़े मुहदिस खां हिकु आम बंदे सुवालु कयो, वॾो नेक हुयो, अलाह वारो हुयो, उन खां पुछिया कि जेकॾहिं अगरि साहब जो ज़मानो हुजे हा ऐं साहबा असांजे हिन ज़माने जे इंसाननि खे ॾिसनि हा त पोइ असांखे छा सम्झनि हा? फरमायूं तव्हांखे मुस्लमान ई न सम्झनि हा, तव्हांखे मुस्लमान ई न सम्झनि हा। जेके तव्हांजा आमाल आहिनि, जेके तव्हांजा किरदार आहिनि, छो त उहो साहबा जो ज़मानो वॾो पाकीज़ ज़मानो आहे। उन्हनि अल्लाह जे आकाम खे सिर्फ़ु परे खां हथु न रखियो, बल्कि सीने सां लॻायो, ऐं अॼु असां इस्लाम खे जेको आहे आस्ते आस्ते छॾींदा वञूं था। पुराणी हिकिड़ी ॻाल्हि आहे, कंहिं वॾे अहलुल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़्वाब जे अंदरि ॾिठो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं वॾे अहलुल्लाह ख़्वाब जे अंदरि ॾिठो, ऐं ख़्वाब जे अंदरि ॾिठो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी, ऐं इन खां बाद में ॾिठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हे सीनो मुबारक ज़ार आहे, सीनो मुबारक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ार आई आहे, ऐं ॾिठो त सीने जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु घणा निशान लॻल आहिनि, नबी ज़ख़्मी आहिनि। ऐं इन खां बाद में उन चयो या रसूल अल्लाह, मुंहिंजा पीउ मां तव्हांजे मथां क़ुर्बान हुजनि, तव्हांखे हे ज़ख़्म कंहिं ॾिना आहिनि, तव्हांखे हे तकलीफ़ कंहिं पहुचाई आहे? ऐं पोइ फरमायूं हे ज़ख़्म मुंहिंजी उम्मत जा मुंहिंजे मथां आहिनि। तव्हां छा था सम्झो? जेकॾहिं कोई बि मुस्लमान ज़िना कंदो आहे, कोई बि मुस्लमान शराब पीअंदो आहे, कोई बि मुस्लमान जेकॾहिं व्याज खाईंदो आहे, तव्हां चओ त इहो फेल असां सां आहे, इहा तकलीफ़ रसूल खे पहुचे थी। छो त मेराज जे टाइम, जंहिं टाइम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया, आदम अलैहिस्सलाम खे उते ॾिठो त आदम अलैहिस्सलाम हिकु तरफ़ इंसान खे ॾिसी करे खिलनि था, मुस्कुराइनि था, ऐं ॿिए तरफ़ इंसान खे ॾिसी करे आदम अलैहिस्सलाम रोअनि था। वजह पुछा कई वई, आदम अलैहिस्सलाम खां वजह पुछा कई वई, छाजे खां रो था, छाजे खां रो था? फरमायो हे बि मुंहिंजो औलाद आहे, हे बि मुंहिंजो औलाद आहे, पर हे मुंहिंजो औलाद जनम में तरफ़ थी वञे, जेके अक्सर काफ़िर आहिनि, ऐं हे मुंहिंजो औलाद आहे जेकी मुस्लमान आहे ऐं जन्नत में वई आहे। इन जे करे हिननि खे ॾिसी करे ख़ुशि थियां थो, ऐं हिननि खे ॾिसी करे मां रोआं थो। छाजे करे? औलाद त मुंहिंजी आहे, औलाद त मुंहिंजी आहे। त जेको मुस्लमान गुनाह करे थो, इहे आमाल रसूल वटि पेश था कया वञनि। हदीसुनि खां मालूम थियो, रिवायतुनि खां मालूम थियो त हर हफ़्ते जे अंदरि रसूल वटि पंहिंजी उम्मत जा अमाल पेश कया वेंदा आहिनि, बल्कि हर हिकु नालो बि खयो वेंदो आहे नबी वटि, या रसूल अल्लाह फिलाणो बंदो फिलाणे जो पुटु हे अमाल थो करे, फिलाणो बंदो फिलाणे जो हे अमाल थो करे। ऐं अहिड़ी तरह दुरूद शरीफ़ जेको असां पढ़ूं था, उहो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हाज़िर थो कयो वञे, नालो खणी करे हाज़िर थो कयो वञे। त छा था सम्झो? इस्लाम खे असां मज़बूत पकड़ियूं, क़ुर जे अहकाम खे असां मज़बूत पकड़ियूं, त केरु मुस्लमान जेको न चाहींदो हुजे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां क़यामत जे ॾींहुं उनजी शफ़ात जेको मुंहिंजे मथां लाज़िम थिए, केरु नथो मुस्लमान चाहे? कंहिं मुस्लमान जी इहा ख़्वाहिश न हूंदी, कंहिं मुस्लमान जी इहा तड़प न हूंदी, सभिनी मुस्लमान जी इहा ई तड़प आहे, सभिनी मुस्लमान जी। पर उनजे लाइ कुझु अमल आहिनि, उनजे लाइ को अमल आहे, उनजे लाइ को तरीक़ेकार आहे, उनजे लाइ पंहिंजे नफ़्स जे मथां भारी जेको वज़न रखिणो पवंदो,
पंहिंजे नफ़्स जे मथां भारी वज़न रखिणो पवंदो ऐं इस्लाम जे अहकाम खे फॉलो करिणो पवंदो। नमाज़ खे जेको आहे मज़बूत पकड़िणो पवंदो, अल्लाह ताला जी रसी खे मज़बूत पकड़िणो पवंदो, पोइ अल्लाह बि राज़ी थींदो, अल्लाह जो रसूल बि राज़ी थींदो। बाक़ी जेकी असांजी हिन टाइम ज़िंदगी हले थी, जंहिंमें असां मुतमिन लॻा पिया आहियूं, इहा ख़तरनाक अमल आहे, इहा ख़तरनाक। नमाज़ पढ़ी करे वरी गुनाह बि कयूं, इन में असां मुतमिन हुजूं, इहा वॾो ख़तरनाक अमल आहे। मोमिन जी निशानी आहे त उहो जॾहिं बि नेकी कंदो आहे उनखे राहत पहुचंदी आहे। मोमिन अगरि कॾहिं गुनाह थी वियो त उन गुनाह खे ईअं सम्झंदो आहे को मुंहिंजे मथां पहाड़ टुटी पियो आहे। हे हिकु मोमिन जी निशानी आहे। जेकॾहिं अगरि गुनाह थिए थो ऐं पंहिंजे नफ़्स ते शर्म महसूसु थिए थो ऐं इहा ॻाल्हि मूंखे वणे नथी त यार मां गुनाह कीअं कयो आहे, मालूम तव्हांखे थियणु खपे तव्हां वटि कुझु न कुझु ईमान त आहे जेको तव्हांखे तौबा कराए पियो। ऐं जेकॾहिं गुनाह करण खां बाद में टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न थिए, नमाज़ पढ़ण खां बाद में, नमाज़ न पढ़ण खां बाद में टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न थी, शराब पीअण खां बाद में टेंशन न थी, ज़िना करण खां बाद में टेंशन न थी, यादि रहे तव्हांजो ईमान तव्हांजी जड़ खां निकिरे थो हिन टाइम। छाजे करे हुजे बि मुस्लमान, उनखे इहा बि ख़बर हुजे क़ुरान हकीम अल्लाह नाज़िल कयो आहे, हुनखे इहा बि ख़बर हुजे असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, हुनखे इहा बि ख़बर हुजे नबी जे कोल फेल जे अंदरि भलाई रखियलु आहे, ऐं इन खां बाद में बि नमाज़ न पढ़े ऐं गुनाह जे कमनि में लॻल हुजे ऐं उन में उहो मुतमिन हुजे, मां सम्झां थो हे ईमान न आहे, हे ईमान न आहे। ईमान दिलि जे अंदरि हरकत ॾींदो आहे, ईमान दिलि जे अंदरि हरकत ॾींदो आहे। ईमान इंसान खे परेशान कंदो आहे। जेकॾहिं गुनाह थी वञे, जेकॾहिं को मासियत थी वञे त मां बार दोस्तो इहो ई रीज़न आहे। तौबा इस्तग़फ़ार हर अमल खां बाद में, नमाज़ पढ़ण खां बाद में तौबा इस्तग़फ़ार कयो। हमेशह अल्लाह ताला खां हिदायत जी दुआ घुरो, या अल्लाह फलाहीअ ते पहुचा, या अल्लाह क़ुरान जो जेको अहकाम आहे सही सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, रसूल जी सीरत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। मां इंतिहाई गुनाहगार आहियां, या अल्लाह मुंहिंजे गुनाहनि खे ॾिस, पंहिंजी रहमत खे ॾिस। हमेशह अल्लाह ताला खां इहा दुआ घुरंदा रहो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे पंहिंजे हक़ीक़ी मक़सद ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा साईं टिनि जुमनि जी नमाज़ न पढ़ण सां बंदो काफ़र थी वेंदो या न? टिनि जुमनि जी नमाज़ न पढ़ण सां बंदो इंतिहाई जेको गुनाहगार थींदो। अमल जे एतबार सां इहो बंदो ॾियणु काफ़र आहे। अमल जे एतबार सां, अक़ीदे जे एतबार सां न। अमल जे एतबार सां कीअं? जीअं काफ़र जे मथां कंहिं क़िस्म जी कोई नमाज़ फ़र्ज़ु न आहे, काफ़र नमाज़ जेको आहे न आहे पढ़ंदो। जेकॾहिं कोई मुस्लमान नमाज़ नथो पढ़े, अमल जे एतबार सां हुन सां गॾु शरीक आहे, यानी नमाज़ नथो पढ़े, यानी छा रीज़न आहे? अक़ीदे जे एतबार सां इहो मुस्लमान ई रहंदो, अक़ीदे जे एतबार सां मुस्लमान ई आहे। बाक़ी जेकी कंडीशन आहे न, हे कंडीशन आहे जीअं काफ़र नमाज़ न आहे पढ़ंदो, हिंदू नमाज़ न आहे पढ़ंदो, ईसाई नमाज़ न आहे पढ़ंदो, सेम जेकॾहिं मुस्लमान नमाज़ नथो पढ़े, अमल में इन सां गॾु शरीक आहे। बाक़ी अक़ीदे जे एतबार सां पोइ बि मुस्लमान आहे। बाक़ी नमाज़ न पढ़णु, टे जुमा नमाज़ न पढ़णु, हे इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज ते हुया, जुमे जो ॾींहुं हुयो, अल्लाह जे नबी वाइज़ो नसीहत फरमाई। अल्लाह जे नबी फरमायो, ए इंसानो, जीअं मुंहिंजे ज़माने जे अंदरि जुमे जी नमाज़ पढ़ी वञे थी, कॾहिं बि जुमे जी नमाज़ तव्हां न छॾिजो। ऐं पोइ फरमायूं, जेकॾहिं कोई बि मदीना खां 1 किलोमीटर परे रहे थो ऐं जुमे जे अंदरि नथो अचे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला उनजी दिलि ते मोहर थो हणी छॾे। ऐं पोइ फरमायूं, जेको बंदो 2 किलोमीटर 2 मील मदीने खां परे रहे थो ऐं पोइ बि जुमे ते नथो अचे, फरमायूं अल्लाह ताला उनजी दिलि ते मोहर थो हणी छॾे। ऐं जेको 3 मील मदीना खां परे रहे थो ऐं पोइ बि जुमे नमाज़ ते नथो अचे, अल्लाह ताला उनजी दिलि ते मोहर हणी छॾे। तव्हां छा था सम्झो? 3 मील तक़रीबन 7-8 किलोमीटर आहे। पोइ बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो, अची करे जुमे नमाज़ पढ़ो। ऐं तव्हां असांखे मस्जिदूं घर जे अंदरि मिलियल आहिनि, मस्जिदूं
घरनि जे टचिंग में असांखे मिलियल आहिनि, ऐं पोइ बि जेकॾहिं नमाज़ी तौफ़ीक़ न थिए, नमाज़ी तौफ़ीक़ न थिए, पोइ मां सम्झां थो अल्लाह जी का ज़्यादा नाराज़गी असांजे मथां आई। छाजे करे अल्लाह ताला जी जंहिं बंदे जे मथां रहमत थींदी आहे अल्लाह ताला पंहिंजे घर में घुराईंदो आहे। ऐं जेको बंदो नमाज़ से नथो अचे, नमाज़ से नथो अचे, रीज़न छा आहे? रीज़न छा आहे? गुनाह ज़िंदगी अंदरि ज़्यादा आहिनि। गुनाह जॾहिं बि अगरि कंहिं बंदे जा वधी वेंदा आहिनि न, वधी वेंदा आहिनि, उहो बंदो अल्लाह ताला जी रहमत खां परे वेंदो आहे। ऐं जेतिरो अल्लाह ताला जी रहमत खां परे वेंदो नेकी न करे सघंदव। तव्हां ख़ुदि पाण परेशान थी वेंदव, तव्हां ख़ुदि परेशान थींदो, यार मामिलो छा आहे? जुमे जी नमाज़ बि न आहे नसीब थी, ईद जी नमाज़ बि न आहे नसीब थी, ॾींहंनि जूं नमाज़ूं मां खां निकिरंदियूं, तव्हां चवंदो छा थियो आहे मूंखे? तव्हां ख़ुदि ब ख़ुदि परेशान थी वेंदो। पर रीज़न छा आहे? रीज़न छा आहे? रीज़न इहो आहे गुनाहनि जी ज़िंदगी तव्हांजे अंदरि घणी आहे। तमामु घणा तव्हां गुनाह कया आहिनि जंहिंजे करे अल्लाह ताला जी रहमत खां परे हो। हिन टाइम मस्जिद में विहणु, मस्जिद में विहणु, अल्लाह जो कसम, जेके बि बंदा मस्जिद में वेठा आहिनि अल्लाह ताला जी रहमत जो नुज़ूल आहे। अल्लाह ताला जी रहमत हिन टाइम नाज़िल थिए थी। छाजे करे हे जेको वेठा आहियूं हे मामूली न आहियूं वेठा, हे जेको वेठा आहियूं न हे मामूली न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बंदो नमाज़ जे इंतज़ार में, नमाज़ जे इंतज़ार में वेहे थो, अल्लाह जे नबी फरमायो नमाज़ में ॾियणु दाख़िल आहे, नमाज़ में ॾियणु दाख़िल आहे। ख़बर त नमाज़ में 15 मिंट पता आहिनि, 20 मिंट पता आहिनि, ऐं वञी करे मस्जिद में वेहे थो। जेतिरो टाइम नमाज़ में आहे ओतिरो टाइम मस्जिद में वेहे थो। जीअं नमाज़ जे अंदरि नेकी मिलंदी आहे, अल्लाह ताला नमाज़ खां बाद में, नमाज़ खां ॿाहिरि मस्जिद में वेठो आहे, अल्लाह ताला एतिरी नेकी थो ॾे। पोइ नमाज़ छॾिजी सही? इहा ई नमाज़ ई आहे, इहा नमाज़ ई आहे जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी ज़िंदगी अंदरि पढ़ी ॾेखारियो। उम्मती जे मथां 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़, मुजीब रहमान जे मथां 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़, तव्हां सभिनी जे मथां 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 6 वक़्त नमाज़ फ़र्ज़, नबी जे मथां 6 वक़्त नमाज़ फ़र्ज़। कहिड़ी? तहज्जुदी नमाज़ रसूल जे मथां फ़र्ज़ आहे। तहज्जुदी नमाज़ नबी जे लाइ इंतिहाई लाज़मी ज़रूरी आहे। छाजे करे मालूम थिए थो जंहिंसां अल्लाह ताला ज़्यादा मोहबत कंदो आहे, जंहिंसां अल्लाह ताला ज़्यादा मोहबत कंदो आहे उनखे ज़्यादा सजदनि जो हुकुम ॾींदो आहे। त नमाज़ जे अंदरि अल्लाह ताला जो क़ुर्ब आहे, नमाज़ जे अंदरि हिदायत रखियल आहे, नमाज़ जे अंदरि फलाहीत रखियल आहे। त कंहिं मुस्लमान जे लाइ कोई बि उज़ुर न आहे त उहो जेको आहे नमाज़ खे छॾे, कंहिं क़िस्म जो माफ़ी न आहे। ॾिसो रमज़ान में अल्लाह ताला इजाज़त ॾिनी, सफ़र में निकिता आहियो, मरीज़ आहियो, रोज़नि ॻाल्हि छॾे करे ॿिए कंहिं महीने में रोज़ा रखिजो। नमाज़ जो मामिलो आयो, इस्लाम हुकुम कयो न नमाज़ न छॾी वेंदी। या अलाह बीमारियूं अल्लाह ताला फरमाए पढ़णी पवंदी, या अलाह बिस्तरे ते आहियूं हिते बि पढ़णी पवंदी, वेही नथो सघां कुर्सी हिते बि पढ़णी पवंदी, लेटियल आहियां बिल्कुलु उथण जी कंहिं उमेद न आहे, इशारनि में बि नमाज़ पढ़णी पवंदी। छाजे करे तव्हां इंसान जी बनावट मां अल्लाह कई आहे, तव्हांजी तख़लीक़ मां कई आहे, तव्हांजे जिस्म जे मथां मां अल्लाह ताला जो हुकुम हलंदो, हे अल्लाह ताला फरमायो। त असां नमाज़ जे बंदे खां ज़िंदगी में वई न, यानी नाकाम बंदो आहे। नाकाम बंदे जो इहो ई रीज़न अथव, नाकाम बंदे जी निशानी नमाज़ ज़िंदगी में न आहे न, बंदो नाकाम आहे। तव्हां चवंदव असांजी कीअं नाकाम आहे? हिन वटि त किरोड़ आहे, हिन वटि 2 करोड़, लैंड क्रूज़र, फॉर्चूनर, ॿाहिरि मुल्कनि में ट्रेवल, रोज़ानो अमेरिका, US, UK, सभिनी मुल्कनि जे अंदरि ट्रेवल थो करे। नाकाम कीअं आहे? मौलवियुनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे, पाण सुञाइनि न, इन करे ईंदा चवनि। मौलवियुनि वटि पाण कुझु आहे न, चंदी जा पैसा, उहे बि 200-300 थियनि, इन ते पाण हलनि था, फतवा हुन करोड़पति ते लॻाइनि था, फतवा हुन करोड़पति ते। अड़े जेको बंदो नमाज़ पढ़ंदो आहे, कंहिं बंदे खे हिमत न थींदी आहे ईअं मस्जिद में अचे, अल्लाह ताला जे अमर सां मस्जिद में बंदो ईंदो आहे। अल्लाह ताला खे जेको बंदो वणंदो आहे उनखे अल्लाह ताला मस्जिद में घुराईंदो आहे। मां पंहिंजे घर में कहिड़े बंदे खे छॾींदुमि? अगरि को मूंखे पसंदि हुजे उनखे मां छॾींदुमि, मुंहिंजो अज़ीज़ हुजे, मुंहिंजो रिश्तेदार हुजे, उनखे मां पंहिंजे घर वठी वेंदुमि। को अहले इल्म हुजे, आलिम हुजे, उनखे मां जेको आहे दावत करे वठी वेंदुमि। बाक़ी कोई बंदो मूंखे वणे ई न, पसंदि ई न हुजे, तव्हां छा था सम्झो मां उनजी दावत कंदुमि, मां उनखे मानी खाराईंदुमि? त ईअं ई आहे, अल्लाह जंहिं बंदे खे पंहिंजो महबूब रखंदो आहे, पसंदि कंदो आहे, उनखे पंहिंजे घर में घुराईंदो आहे। हे मामला अल्लाह ताला जे हवाले आहिनि। बाक़ी दुनिया जो हे माल मिल्कियत, पैसो हे हिन ज़माने में हिकु मुस्लमान जी सोच आहे त इहा कामयाबी आहे।
नबी जी नज़र में हे नाकामी आहे जेकॾहिं इस्लाम न आहे। ॾिसो पैसे जो हुजणु न हुजणु इहा ॻाल्हि न आहे, असुली मक़सदु आहे दीन आहे न आहे, शरीयत आहे न आहे। शरीयत आहे त कामयाबी हो, शरीयत न आहे नाकामी हो। हे चाहे हे क़ुर जो फ़ैसिलो आहे, हदीस जो फ़ैसिलो आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो आहे। साईं कुझु माण्हुनि चयो त शाबान जे महीने में निकाह करणु दुरुस्त न आहे, इन जी वज़ाहत कयो। हे बिल्कुलु बकवास आहे हिकिड़े क़िस्म जी। निकाह हिकु अहिड़ो अमल आहे जेको 12 महीननि में कंहिं हिकिड़े महीने में जेको ममानत न आहे थियल, 12 महीननि में कहिड़े बि महीने में वञी करे तव्हां निकाह कयो, इस्लाम न रोकियो आहे। का इन जे बारे में सरी जेको हदीस न आहे, का इन जे बारे में सरी जेको क़ुर जी आयत न आहे, या के साहबा जो कौल न आहे, या के इमाम जो कौल न आहे, या के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो इन जे बारे में कौल न आहे त शाबान में निकाह न कयो, शवाल में निकाह न कयो, रमज़ान में निकाह न कयो, मुहर्रम में निकाह न कयो। न न न 12 महीननि में कहिड़े महीने में मुस्लमान निकाह करणु चाहे थो न निकाह थी वेंदो। बाक़ी हिकिड़ी पटी पढ़ाई वेंदी आहे, मुहर्रम में निकाह छो था कयो? अगरि तव्हांजो पीउ मरी वञे मुहर्रम में निकाह कंदव? पीउ मरी वञे मुहर्रम में निकाह कंदो? भाउ मरी वञे मुहर्रम में निकाह कंदो? इमामनि जी शहादत आहे, इन करे न कयो। इमामनि खां बाद में, करबला जे वाक़े खां बाद में तमामु अहलुल बैत मुहर्रम जे महीने में निकाह कयो आहे। साहबा तमामु मुहर्रम जे महीने में निकाह कयो आहे। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कंहिंजे घर जो कोई बि अगरि शहीद थी वञे, इंतकाल करे वञे, त इस्लाम उन जे बारे में हुकुम ॾिए थो 3 ॾींहं गम जो। 3 ॾींहं गम जो। 3 ॾींहंनि खां बाद में गम जाइज़ न आहे, गम जाइज़ न आहे। पटी पढ़ंदासीं मुहर्रम में त निकाह कयो ई न। मुहर्रम में मां तव्हांखे नथो चवां ज़ोरी मुहर्रम में निकाह कयो, मां इहो हुकुम बि तव्हांखे नथो ॾियां। ॾिसो ज़ोरी बणाइण बि ग़लति आहे यार, जीअं उन्हनि खे बाहि लॻे। ज़ोरी बणाइण बि मां चवां थो ज़ोरी बणायो ई न, मां चवां थो जेकॾहिं अगरि मुहर्रम में निकाह जी तरतीब बणिजी वञे थी, सूरत बणिजी वञे थी, त करण में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। इन जे बारे में का बि रिवायत, का बि हदीस ममानत में आहे ई न। निकाह साबित थी वेंदो, निकाह जेको दुरुस्त थी वेंदो। असां जेको फॉलो कंदासीं न, फॉलो हिन ज़माने जे कीअं आम बंदे खे न कंदासीं, असां डायरेक्ट फॉलो कंदासीं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे। असां डायरेक्ट जेको फॉलो कंदासीं न, कंहिंखे साहबा खे फॉलो कंदासीं। उन जी ज़िंदगी में मुहर्रम में निकाह थियो आहे, उन जी ज़िंदगी में शाबान में निकाह थियो आहे, रमज़ान में निकाह थियो आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। हिन ज़माने से मुहर्रम में निकाह न कजो। अगरि मुहर्रम में निकाह कयो त पोइ तरह जो निकिरी वेंदा, कंहिं क़िस्म जा कोई तरह निकिरंदा। मां थो चवां कंहिं क़िस्म जा कोई बि तरह न निकिरंदा। वरी बि मां इहा ॻाल्हि कयां थो, मां हुकुम नथो ॾियां त मुहर्रम में निकाह कयो। सूरत बणिजी वञे थी निकाह कयो। थींदा आहिनि हिकिड़ा मामला यार, रिश्तेदार आहिनि, चवनि था बसि हाणे थोरे टाइम में न्याणी वठी करे जान छॾायो। असांजा पंजाबी काफ़ी जेको आहे मसला लॻाए पिया आहिनि, मामला लॻाए पिया आहिनि। उहो महीनो जेकॾहिं मुहर्रम जो अचे थो न, मुहर्रम जो अचे थो त टेंशन न आहे साईं। छाजे करे टेंशन न आहे? कोई चए न छाजे खां? चओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना न कई आहे, साहबा मना न कई आहे, हज़रत अली साईं मना न कई आहे, इमाम हसन हुसैन मना न कई आहे। अड़े तूं कहिड़ो मुफ़्ती पैदा थियो आहे? इहा ई ॻाल्हि कयोसि न। जॾहिं रसूल जी ज़ात मना न कई, साहबा जी ज़ात मना न कई, इमाम हसन हुसैन मना न कई, हज़रत अली साईं मना न कई, तूं वरी कहिड़ो 1400 साल खां बाद में मुफ़्ती पैदा थियो आहे? चुप करे वेही रह, मुफ़्ती थियण जी कोशिशि न कर थी। साईं अगरि कोई शख़्स ॿाहिरि मुल्क में मरी वञे त उनजा कुझु रिश्तेदार ॿाहिरि मुल्क में बि हुजनि ऐं कुझु रिश्तेदार पंहिंजे मुल्क में हुजनि, छा ॿिनि जॻहियुनि ते तॾो करणु दुरुस्त आहे या न? कोई बंदो ॿाहिरि मुल्क में मरी वियो, ॿाहिरि मुल्क में बि ॿाहिरि रहनिसि था, वाले साहब रहेसि थो, वरी पंहिंजे मुल्क में बि माइट रहनिसि था, हिते बि ॿाहिरि रहनिसि था, हिते बि भेणियूं रहनिसि थियूं, त ॿिन्हिनि जॻहियुनि ते तॾो करणु दुरुस्त आहे। उते बि दुआ लाइ वेंदा, तॾहिं ते 3 ॾींहं वेंदा, पंहिंजे पाकिस्तान में बि 3 ॾींहं तॾहिं ते वेही सघंदा। छाजे करे इस्लाम हुकुम ॾिनो आहे तमामु तव्हांजे रिश्तेदारनि खे, जेकॾहिं अगरि घर में इंतकाल थी वियो आहे, फौतगी थी वई आहे, त 3 ॾींहंनि ताईं तव्हां गम करे सघो था। पोइ चाहे भले कहिड़ी बि कंट्री में हुजो, दुबई में हुजो, सऊदी में हुजो। ॾिसो काफ़ी रिश्तेदार ईअं फैलियल हूंदा आहिनि, पाकिस्तान में रिश्तेदार, दुबई में रिश्तेदार, सऊदी में रिश्तेदार। त पोइ जेतिरा मुल्कनि में जेतिरा रिश्तेदार आहिनि न, उहे सभई उते तॾो करे सघंदा, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। उते उन्हनि जे लाइ हर हिकु पंहिंजा याने एतबार सां जेके दोस्त हुजनि, जेके मोहसिन हुजनि, जेके रिश्तेदार, उहे उन्हनि लाइ उते दुआ में वञी सघनि था। कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। तॾो 2-3 जॻह ते थी सघे थो। कहिड़ी सूरत में? जॾहिं रिश्तेदार अॻिते पहुते हुजनि, 2-3 ॿाहिरि जेको दुबई में, 2-3 सऊदी में, 2-3 हिते पाकिस्तान में आहिनि।
त दुबई में बि थी सघंदो, छाजे करे उनजा उते दोस्त दुआ घुरंदा। सऊदी में थी सघंदो, उनजा दोस्त उते उन्हनि लाइ दुआ घुरंदा। पाकिस्तान में बि थींदो, हिते जेके रिश्तेदार आहिनि हिन सां गॾु दुआ घुरंदा। त इहे 3-4 सूरतूं दुरुस्त आहिनि, इस्लाम इन जी इजाज़त ॾिनी आहे। साईं अॼुकल्ह जेको कोर्ट में निकाह थिए थो, इन में शरीयत जो हुकुम छा आहे? अच्छा, हे जेके कोर्ट में निकाह थिए थो, इहा हिकिड़ी क़िस्म जी ॾिसो निकाह साबित थी थो वञे, अमल जेको आहे इन खां शरीयत बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे। हे हिकिड़ो ईअं सम्झो बिल्कुलु बदमाशी वारो हिकिड़ो कमु आहे। यानी कंहिं न कंहिं सूरत में निकाह जेको आहे उहो थी थो वञे, निकाह उहो थी थो वञे। बाक़ी हे जेको तरीक़ो आहे न, इहो तरीक़ो बिल्कुलु इस्लाम खां ख़िलाफ़ु आहे। इहो तरीक़ो फ़साद वारो तरीक़ो आहे। यानी नौजवान औरत हुजे या मर्द हुजे, ॾिसो हिन ॿिन्हिनि जी खोपड़ी जेको आहे न, खोपड़ी ख़राबु आहे। इहे रीज़न बि छाजे खां थिया? हे कोर्टुनि जे अंदरि जेको काफ़ी चकर थियंदा न, का औरत भॼी वई मर्द सां, वञी करे कोर्ट में निकाह थियो। हे बिल्कुलु जेको आहे इस्लाम जी नज़र सां हे ग़लति अमल आहे, ग़लति तरीक़ो आहे। छाजे करे इन तरीक़े सां मुल्कनि जे अंदरि फ़साद ज़्यादा उथंदो। हे जेको भॼाए थो वञे न, भॼाए, उनखे मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां त इहो जेको भॼाए थो वञे, इहो छा इन ॻाल्हि ते मुतमइन थींदो? इहो इन ॻाल्हि ते मुतमइन थींदो त इन जी भेण को भॼाए वञे? साईं ॻाल्हि ॾिसो कोड़ी आहे न ॻाल्हि, कीअं ॻाल्हि रिएक्शन करे थी, कीअं ॻाल्हि ॾिसो दिलि में पकड़ थी करे। इनखे जेकॾहिं ख़बर पए त फिलाणो बंदो जेको आहे मुंहिंजी भेण बि भॼायो आहे, इन जे मथां कहिड़ो रीज़न उथंदो, कहिड़ी हरकत उथंदी? त हे शराफ़त ऐं फज़ीलत जो कमु न आहे। इहो मामिलो उथियो बि कीअं? इहो मामिलो उथियो जॾहिं असां मुस्लमान नियाणियुनि खे पर्दो न करायोसीं। इहे मामला पोइ उथिया आहिनि। इन जा मुजरिम जेको आहिनि न, इहे घर जा वॾा आहिनि। नियाणियुनि खे पर्दो न करायो ऐं पोइ नियाणी घर में वेहंदी। नियाणी खे घणो टाइम निकाह न करायो, पोइ नियाणी घर में वेहंदी, पोइ नियाणी ॿाहिरि जेको निकिरंदी। वॾे में वॾा मुजरिम जेको आहे न, इहे घर में वेहण वारा वालिदेन आहिनि। इस्लाम हुकुम ॾिनो न, ॾिसो मौलवियुनि जी ॻाल्हि मिंट खोपड़ी खां ॿाहिरि थी निकिरे, तयारु हे मौलवी हे पर्दो पर्दो पर्दो। वॾे में वॾो रीज़न अलाह जो कसम इहो ई आहे। पर्दा न थींदा, नौजवान औरतुनि जो निकाह फौरी तौरु न कराईंदो। इहे रीज़न जेके हिन टाइम 80% उथिया आहिनि न, कुझु टाइम खां बाद में 100% उथंदा। ऐं उनजी ॻाल्हि ॿुधो न, जेके निकाह कंदा, ॻाल्हि बि इहा ई आहे। फिलाणे जेको रश्के ते वियासीं, निकाह थी वियो, हे भित ठाहे पियो, इन करे पसंदि जो निकाह थी वियो। यानी बेपर्दी आहे, इन जे करे इहे मामला उथंदा न, ॿियो छाजे कान थिए उथंदा। हे ज़मानो वॾो इंतिहाई हसास मामिलो आहे। नौजवान नियाणियूं आहिनि, तमामु पंहिंजो सामान पाण वठी अचो। माइरूं जेके वॾियूं उमिरि जूं, उहे पाण निकिरनि, अची मथे वरियूं पाण वञी करे सौदो वठी अचनि। नियाणियुनि खे अकेलो कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾियो। सभ खां पहिरियां मां इहा ॻाल्हि पाण खे पंहिंजे ज़हन में रखी रहियां। छाजे करे नियाणियूं अल्हम्दुलिल्लाह सभिनी खे आहिनि। नियाणियुनि खे कंहिं क़िस्म जो कोई बि अकेलो न छॾियो सामान जे लाइ। ॿार बदमाश माण्हू वेठा आहिनि, वागू माण्हू वेठा आहिनि। 5000 खे लिकाइण जी केतिरी कोशिशि कंदा आहियो मुस्लमान? 1 लख खे लिकाइण जी केतिरी कोशिशि कंदा आहियो मुस्लमान? 2.5 लख जी मोबाइल हुजे, केतिरी हिफ़ाज़त कंदोसि? अलाह जो कसम आहे, जेकी असांजे घर में असांजी नियाणियूं आहिनि, 1 करोड़ खां वधीक रक़म रखनि थियूं। दुनिया जी तमामु मिल्कियत खां ज़्यादा रक़म रखनि थियूं। क़दुरु कंहिं क़िस्म जो कोई न आहे। 5000 खे मिंट लिकाईंदव, 10,000 खे मिंट, लख खे मिंट। नियाणियुनि खे हिफ़ाज़त करायो, पर्दे जी करायो, न त इहे मामला अञा कंट्रोल खां ॿाहिरि निकिरंदा। असां मुस्लमान ॾिसो, इहा ई क़ुरान जी असां मेन पॉइंट खे छॾियो आहे। इन ई मेन पॉइंट छॾियो आहे, पर्दे खे असां छॾियो आहे। इहे असां हलाकतूं ॾिसूं था। अञा हलाकतूं घणियूं ॾिसंदासीं जेकॾहिं क़ुरान खे छॾींदासीं। अञा नाकामियूं घणियूं ॾिसंदासीं जेकॾहिं क़ुरान खे असां छॾींदासीं। इहो ई रीज़न आहे। बाक़ी हे कमु जेको आहे बुछड़ो कमु आहे, हे को फज़ीलत जो कमु न आहे। क़ुरान हकीम में बि अल्लाह ताला ईअं फरमाया, फन कयो मां ताबलकुम। जेकॾहिं का औरत पसंदि अची वई, निकाह जो जेको आहे पैगाम फज़ीलत सां काॾे मोकिले छॾियो। अल्लाह ताला ईअं फरमायो, औरत का पसंदि अचे थी, पोइ हुन सां निकाह कयो, पोइ 2 सां कयो, 3 सां कयो, 4 सां कयो, निकाह जो पैगाम मोकिले छॾियो। हे हिकु शरीफ़ माण्हू जो कमु आहे।
हे हिकु नेक माण्हू जो कमु आहे। इस्लाम इहो ई तरीक़ो बयानु करे ॿुधायो, इन तरीक़े सां निकाह कयो। बाक़ी इन खां अलावा जेके बि तरीक़ा आहिनि हे सभु कुझु ग़लति तरीक़ा आहिनि। कोई फज़ीलत इहो कमु न आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे हिफ़ाज़त में रखे। साईं मूंखे निमाज़ में अक्सर बुरा ख़्यालात ईंदा आहिनि, इन जो को हल ॿुधायो। बदनज़री खां बचण जी कोशिशि कयो। मोबाइल में ग़लति वीडियो खां ॾिसण खां परहेज़ कयो। इंशाअल्लाह जेके नमाज़ जे अंदरि बुरा ख़्यालात अचनि था इहे ख़्यालात पोइ न ईंदा। हा, बदनज़री सां हे नज़र आहे न, हे नज़र, हे मां हिन टाइम तव्हांखे ॾिठुमि, कंहिं बि हिकिड़ी सदी खे ॾिठुमि। हाणे तव्हांजी ईअं सम्झो जेकी फ़ोटू आहे न उहो मुंहिंजे ज़हन जे अंदरि सेव थी वियो। तव्हांजो अक्स मुंहिंजे ज़हन जे अंदरि फिट थी वियो। हाणे इहो ज़हन खां बाद में आहिस्ते आहिस्ते हेठि लहंदो दिलि में, इन जा असर उथंदा, ख़्यालात उथंदा। ऐं पोइ मां भले निमाज़ में बीठो हूंदुमि, सॼी तस्वीर वीडियो जे एतबार सां मुंहिंजा ॾोह ईअं सम्झो हली पवंदी। छाजे करे हे नज़री आहे, हे ख़तरनाक आहे। हिन जो कनेक्ट दिमाग़ सां, दिमाग़ जो कनेक्ट फौरी तौरु दिलि सां। त नमाज़ जे अंदरि कहिड़े बि एतबार सां अगरि बुरा ख़्यालात अचनि था न, मालूम ईअं थिए थो बदनज़री घणी था कयो, मोबाइल खे ग़लति इस्तेमालु था कयो। ॿार मार्केट में निकिरो था ग़लति पंहिंजी नज़र खे इस्तेमालु था कयो, इन जे करे तव्हांजी नज़र जेकी आहे उहा ग़लति इस्तेमालु थिए थी। भई इहो कमु कयो। ॿिए नंबर ते इस्तग़फ़ार पढ़ो, अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह ज़्यादा पढ़ो, इंशाअल्लाह इहो मामिलो टली वेंदो। साईं मोबाइल ते कॉल जे दौरान अगरि कोई मर्द या औरत पाण खे चवनि त मां तोखे निकाह में क़बूल कयुमि ऐं मर्द चवे मां बि तोखे निकाह में क़बूल कयुमि, छा इहो निकाह साबित थींदो न? न साईं, इहे बकवास आहे हिकिड़े क़िस्म जी, निकाह साबित न थींदो। अगरि कॉल जे दौरान कोई बि मर्द औरत खे चए थो मां तोखे निकाह में क़बूल कयुमि ऐं औरत बि चए थी मां तोखे क़बूल कयुमि, त निकाह न थींदो। निकाह साबित थियण जे लाइ कुझु उसूल आहिनि, कुझु शराइत आहिनि। उन में हक़ महर तय कई वेंदी, शायदि जेको उते हूंदा, मजलिस जो हिकु हुजणु ज़रूरी आहे। अगरि कोई चए साईं असां वटि शायदि बि वेठा आहिनि, मां फ़ोन ते फ़लाणी औरत सां ॻाल्हायुमि, हे मां वटि शायदि बि वेठा आहिनि, हक़ महर बि ॾियां थो, भले हक़ महर ॾियो, शायदि वेठा हुजनि त बि निकाह न थींदो। छो? निकाह जे लाइ हिकु मजलिस हुजणु शर्त आहे। औरत लाइ किथे वेठी आहे, तूं अलाए किथे वेठो, निकाह कीअं थींदो? निकाह बिल्कुलु बि न थींदो। हे का कंडीशन ई न आहे। इस्लाम ॾिसो सोने एतबार सां कीअं निकाह खे पेश कयो, त औरत बि हिकिड़ी मजलिस में हुजे, मर्द बि हिकिड़ी मजलिस में हुजे, औरत या वालदेन बि हुजनि, मर्द या वालदेन बि हुजनि, हक़ महर जेकी आहे तय कई वञे, शायदि बि जेको आहे तय कया वञनि। इन खां बाद में हाणे क़ुर जूं चंद आयतूं पढ़ी करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान पढ़ी करे हे निकाह साबित थी वियो। ऐं औरत ऐं मर्द पाण में ईजाब क़बूल कनि। हे इस्लाम में बहितरीन इख़लाक़ जे तरीक़े सां निकाह जो तरीक़ो आहे। बाक़ी हे जेको आहे हे बदमाशी आहे, बकवास आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे निकाह साबित न थींदो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।